बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एक थांव में थोड़ो बेसण विझी उन में मिठी सोडा, ॻाढ़ा मिर्च, अछो जीरो, लूण ऐं थोड़ी जाण विझंदासूं। पोइ पाणी विझी हिकु पतड़ो बेटर तयारु कंदासूं, बेसण वांगुरु, पकोड़नि जे बेसण वांगुरु। इहो हिकु पासे रखे छॾींदासूं। पोइ हिकु पटाटो ऐं कुझु बिह मूं बॉइल करे रखिया आहिनि। चाट मसालो, ॻाढ़ा मिर्च, लूणु, सावो मिर्च कटियल ऐं कटियल बसरु, उन में असां हिकु बॉइल थियल पटाटो मिक्स कंदासूं ऐं असां पटाटे जो मसालो तयारु कंदासूं। जेके बिह असां बॉइल करे रखिया आहिनि उन्हनि खे चीरो लॻाए इहो मसाले जो पटाटे जो ठहियलु मसालो उन में चङी तरह भरींदासूं। सभु बिह असां मसाले सां भरे तयारु करे रखंदासूं। पोइ जेको बेसण असां ठाहे रखियो हुओ उन्हनि बेसण मां इहे बिह ॿोड़े फ्राई पैन में विझी असां बिहनि जा पकोड़ा तयारु कंदासूं। जॾहिं बिहनि जा पकोड़ा हिकु पासे तरिजी वञनि त उथलाए इन्हनि खे ॿिए पासे तरींदासूं। जॾहिं सभु पकोड़ा चङी तरह तरिजी वञनि त पोइ इन्हनि खे कढी छुरीअ जी मदद सां असां हर हिकु बिह जा 4-4, 5-5 टुकड़ा कटींदासूं पकोड़े जा। जॾहिं सभु कतरा कटिजी वञनि बिहनि जे पकोड़नि जा, पोइ इन खे असां हिकु दफ़ो ॿीहर गरम तेल में विझी तरींदासूं त जीअं अंदरि ताईं बिहनि जा पकोड़ा कुरकुरा ऐं ख़स्ता थी वञनि। पोइ हिकु प्लेट में कढी मथां चाट मसालो लॻाईंदासूं। तयारु आहिनि असांजा मज़ेदार बिहनि जा पकोड़ा।